पुछणा न मुंझणा। हिन चवणी या चवक में ॻाल्हि सिधी पई आहे त जेके माण्हू कंहिं बि कमकार में ॿियनि खां सलाह वठंदा आहिनि त उहो कमु उन्हनि लाइ आसान बणिजी वेंदो आहे ऐं उन कम खे उहे जल्दी उकलाए वठंदा आहिनि। मिसाल तौरु के माण्हू के सफ़र सांगे वेंदा आहिनि पर रस्ते में हलंदे हलंदे उहे मुंझी पवंदा आहिनि ऐं मंज़िल क़रीब हूंदे बि उन्हनि खे सही रस्तो कोन लभंदो आहे। पोइ आख़िर नेठि उन रस्ते ते को वाटड़ू मिलंदो आहे त उनखां उन रस्ते या मंज़िल जी पुछा ॻाछा कंदा आहिनि ऐं पुछण खां पोइ उन मंज़िल ते आसानी सां पहुची वेंदा आहिनि ऐं जॾहिं मंज़िल खेनि क़रीब नज़र ईंदी आहे पोइ चवंदा आहिनि त ॾिठई पुछड़ा न मुंझड़ा या जे पुछनि से पसंद। पंहिंजा वरी बि पंहिंजा हूंदा आहिनि। हिन चवणी में पंहिंजनि खे यानी मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि खे धारियुनि ते तरजीह ॾिनल आहे। मतिलबु त मिट माइट वरी बि किथे न किथे कमु अची वेंदा आहिनि बनस्बत धारियुनि जे ऐं पंहिंजनि में संग ऐं संगावती चङी सम्झी वेंदी आहे छो त उहे वेझा हूंदा आहिनि। छो त को बि ॾुख ॾोरापो उन्हनि ई अॻियां करे सघिजे थो ऐं कंहिं बि मसइले ते उन्हनि सां गॾु वेही ॻाल्हाए सघिजे थो ऐं उनखे हल बि करे सघिजे थो। इन करे ई चवंदा आहिनि त पंहिंजा वरी पंहिंजा हूंदा आहिनि। पीर ॾेई ॾेई पुटु कोन ॾींदो ज़ाल थोरी खसींदो। कंहिं माण्हू को कमु न कयो त खणी न करे भला पर चवण में छा आहे उनखे माण्हू चई त ॾिसे। जे कमु न कंदो त ठहियो वधि में जवाबु ॾींदो न ॿियो वरी छा कंदो। जीअं चवंदा आहिनि त उमिरि नई नई मारवी ॾींदो थर कोन थेलींदो। मतिलबु त जेकॾहिं ओलिया खां हली घुरूं था त पुटु थियण लाइ दुआ करे जे लॻी त वाह न त ठहियो ज़ाल थोरी खसींदो। माना हर कंहिंखे आज़माए ॾिसिजे तूं कहिड़ा थो फाड़ा मारे। पाणी पियारणु सवाब जो कमु आहे। हिन में ॻाल्हि सिधी पई आहे ऐं हीअ चवणी मशहूरु आहे त उञाइल खे पाणी पियारणु अजर जो कमु आहे ऐं सवाबु थो मिले। मतिलबु त कंहिं प्यासे जी उञ उॼाइणु सुठो कमु आहे। जीअं चवंदा आहिनि त पाप न कमाइजे पर पुञ कमाइजे। फलांद पुराणो नाहे थींदो ॿिए जी ॾिनल तकलीफ़ कोन विसरंदी आहे ऐं कॾहिं न कॾहिं ज़रूरु उनखां उनजो हिसाबु वठिबो आहे। पाण न पले ॾूजा मत ॾे। हिन पहाके में कंहिं बेअमल माण्हू ॾांहुं इशारो कयल आहे। किन माण्हुनि जी इहा आदत हूंदी आहे त ॿियनि खे वेठा सलाहूं ॾींदा आहिनि नसीहतूं कंदा आहिनि त मियां तूं हीअं कर तूं फिलां कर हिन ॻाल्हि में तुंहिंजो फ़ाइदो आहे हिन में तुंहिंजो नुक़सानु आहे। मिसाल तौरु जे करे तूं निमाज़ पढ़ंदे त उन में तोखे सवाबु मिलंदो अलाह राज़ी थींदो। हिन कम में पैसो सिड़ाईंदे त हेतिरो फ़ाइदो थींदो। हिन नमूने सां चङाई कर हे शयूं अपनाए हे न अपनाए हिननि शयुनि खे इस्तेमालु कर फिलाणियुनि शयुनि खां बाज़ अच। मतिलबु चवण जो इहो आहे त रुॻो ॿियनि खे सलाहूं ॾींदा आहिनि पर पाण बेअमल हूंदा आहिनि ऐं पाण कुझु बि कोन कंदा आहिनि। पाण ॾे कोन ॾिसंदा आहिनि त असीं छा पिया करियूं। अहिड़े क़िस्म जा माण्हू रुॻो ॿियनि खे सलाहूं ॾींदा आहिनि। तॾहिं चयो अथनि पाण न पले यानी पाण बाज़ न अचे पर ॿियनि खे सलाहूं ॾे ॿियनि खे मतियूं ॾे ॿिए खे अकुलियूं ॻाल्हियूं ॿुधाए त मियां हीअं कर। पुनूं गॾियो पक थी बाक़ी रही रूह जी। हीउ हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु आहे त ख़बर पइजी वई त छा थींदो ऐं कहिड़ा सूर मिलंदा कमु थींदो या कोन थींदो। हिन पहाके में हिकु वहमी माण्हू तरफ़ इशारो कयल आहे छो त किन माण्हुनि जी इहा आदत हूंदी आहे त मियां कारी ॿिली ॾिठीसीं त माना कमु कोन थींदो। रस्ते तां नांग मटियो त कमु कोन थींदो। चिॿरो ॾिठोसीं इहा निभागी निशानी आहे। या कंहिं अणवणंदड़ माण्हू खे जंहिंसां माण्हू जी लॻंदी न हूंदी आहे त उहो सुबुह जी पार में जेकॾहिं माण्हू खे गॾिजी वेंदो आहे वाट वेंदे त पोइ चवंदा आहिनि बसि इनखे ॾिठोसीं हाणे कमु कोन थींदो ऐं ईअं सम्झंदो आहे त इहो फलाणो माण्हू जेको आहे न इहो निभागो आहे इनखे ॾिठई माना कमु कोन थियो। तॾहिं चवंदा आहिनि पुनूं गॾियो पक थी।